उन जाए ते तोखे हिसाब ॾियणो पवंदो क़यामत जे ॾिहाड़े। छा पुछाणो थींदो? अन उम्रिही फीमा अफनाह, उम्र केड़न ॻाल्हियुनि में फना करे छॾी। अन शबाबिही फीमा अबलाह, जवानी केड़न कमनि में बर्बाद कई। अन मालिही मिन ऐन इक्तसबहु, माल किथों कमाई, ज़रियो केड़ो हुई, सोर्स ऑफ इनकम छा हुई, कमाईंदो है त कीअं कमाईंदो है। वफीमा अनफक़तहु, माल जेको ख़र्च कई सो कीअं ख़र्च कई, केड़े कमनि में ख़र्च कई, हिसाब लगाए। पाई पाई जो पुछाणो थींदी। वदा वो मिठा मामूली ॻाल्हि नाहे। पंजो सवाल थींदो, माज़ा अमिल फीमा अलिम, वाइज़ ॿुधई, तकरीर ॿुधई, नसीहत ॿुधई, अमल में कंदो हुए कन न। वाइज़ तो ॿुधी दो, माशाअल्लाह वॾे शौक़ सां ॿुधी दो, पर अमल कंदो हुए या न। ये 5 सवाल थींदा ऐं 10 शाहिद तुंहिंजे मथों हूंदा। हाणे ॿुधाए जेको फैसले वारो, मिसाल ॿ ॼणा विड़ी पवन ऐं फैसलो खणी अचनि साईं अब्दुल रज़ाक जमाली साहब, ऐं अब्दुल रज़ाक जमाली पाण ॾिसे वेठो, तव्हांखे विड़ंदे ॾिसे वेठो, उनजे साम्हूं लड़ाई थी हुजे। शाहिद हुजे न हुजे त चवंदो मां पाण ॾिठो पियो, बाक़ी मां ॿिए ॿियो कहिड़ो शाहिद। पर जेकॾहिं अल्लाह पाण बि ॾिसे पियो, वरी मदीने वारो बि शाहिदी ॾे, वरी कुरान भी शाहिदी जे, वरी मस्जिद भी शाहिदी जे, नमाज क़याम जमीन भी शाहिदी जे, हथ शाहिदी जे, पैर शाहिदी जे, कन्न शाहिदी जे, अखियूं शाहिदी जे, बदन जो वार वार शाहिदी जे। हां बुधाए उन्हें दिहाड़ी जे लाइ को अथई फिक्र, का अथई चिंता, तो उन्हें दिहाड़ी जे लाइ छा ठायो आहे। अल्लाह तो फरमाए, या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिगद। ए ईमान वारा, अल्लाह का जो नहीं ॾिसो त क़यामत जे ॾिहाड़े जे लाइ तव्हां छा ठाहियो, छा तयार कयो अथव। वो अदा जे तो नवाब शाह ने 5 रुपया खीसे में खणी वींदे, जे हैदराबाद वनी तो 500 खीसे में खणी वींदे। अदा भाड़ो रुपए चाहे पींदस, को दोस्त मिली वने 5 रुपया हूंदा खीसे में, तो कंहिंजो मोहताज न थींदस। 50 किलोमीटर जे सफर जे लाइ 5 रुपया खणी तो वनी, पर अल्लाह की कोरट में, अल्लाह के मुल्क ते हज़ारे साल वञणो ई। ॿुधाए त उतों जे लाइ ठाहियो अथई। ओ मिठा उन दिहाड़े ते माल कम नहीं हुई, बनियूं घणी उधारी, मिल्कियतूं घणी उधारी, सोनो धारी या न, चांदी धारी या न। ओ मिठा तो पूछा करी त नमाज़ पढ़ंदो, रोजा रखंदो हुए या न, मुझो कुरान थी अमल कंदो हुए या न, मुझे पैगामन के ॿुधी अमल कंदो हुए या न। इहो पुछाणो थींदी क़यामत जे ॾिहाड़े।